दड़ो लॻ बनू राउट अबराल रोड मुकमल तौर ते ज़बून हाल जो शिकार आहे, जॾहिं त बनू राउट ऐं भरपासे जा हज़ारे माण्हू 18 सालनि खां बिजली, वाटर सप्लाई, ॿियनि सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हितां जो अवाम अॼु बि पथर वारे दौर जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे, जॾहिं त बनू राउट रोड जे रस्ते में ईंदड़ 10 खां वधीक मुख़्तलिफ़ ब्रिज मोरियूं हंधा उखड़ी टुटी वियूं आहिनि। रोड तामीर न थियण करे बनू राउट, ओबड़ाल ऐं भरपासे जे सवेल रहवासी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। इन सिलसिले में हितां जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, वापारी, मज़हबी अॻवाननि अब्दुल करीम पलीजो, हाफ़िज़ अतुल्लाह हिदरी, हाफ़िज़ अजमल पलीजो, हाफ़िज़ आमिर मेमन, गुलाम मुस्तफ़ा सुमरो, अब्बास पलीजो, हाफ़िज़ मोहम्मद असलम पलीजो, सदाम सुमरो ऐं ॿियनि राउट अबराल रोड तामीर न थियण ऐं बनू जी बिजली, पीअण जे पाणी समेत ॿियनि सहूलियतुनि जी अणाहठ ख़िलाफ़ एहतिजाज कयो। हिननि चयो त अद जे चूंडियल नुमाइंदनि ज़िला इंतिज़ामिया बनू ऐं भरपासे जे अवामी खे मुकमल तौर ते नज़रअंदाज करे छॾियो आहे। अॼु सदी खां अवाम बिजली, सिहत, तालीम, पीअण जे साफ़ पाणी, रोडनि रस्तनि वारियुनि सहूलियतुनि खां महरूम आहे। बुनियादी मसइलनि जे हल लाइ काफ़ी भेरा एहतिजाज कया आहिनि, पर हुक्मराननि जे कननि ते जूअं बि नथी सुरे। हिननि सिंध हुकूमत चूंडियल नुमाइंदनि रोड्स खाते जे अमलदारनि खां मुतालबो कयो त फौरन बनू राउट ओबड़ाल रोड जी तामीर कराए अवाम खे सहूलियतूं